नाज़रीन, सिंध समेत सॼी दुनिया में पर्यटन जो आलमी ॾियारो मल्हायो वियो। उन हवाले सां करूंडी जे पर्यटन आवाज़ टीवी जे रिपोर्टर अली हबीब रतड़ सां कहिड़ा वीचार वंडिया आहिनि, अचो त ॾिसूं। असांखे इहा ख़बर आहे त मज़दूरी जो ॾींहुं मल्हाइबो आहे, पर असांखे उहा ई ख़बर आहे जेको सॼो ॾींहुं मज़दूरी कयूं था, असां इहा ई मज़दूरी कंदासीं। बाक़ी इहो जेको आहे वॾनि माण्हुनि लाइ जेको ॾींहुं जेको वॾा माण्हू ऑफिसर आहिनि उहे माना मोकल कंदा आहिनि, असां सॼो ॾींहुं इहा मज़दूरी कंदासीं। असांखे मज़दूरी मिलंदी आहे, असांखे का ख़बर न आहे ॾींहं जी। असां छंछरु ॾींहुं असां बि ईअं मज़दूरी कंदा आहियूं, 500 रुपया मिलंदा आहिनि। अटो वठंदा आहियूं त खंड कोन हूंदी आहे, खंड वठंदा आहियूं त पती कोन मिलंदी आहे। 500 महांगाई इमरान ख़ान करे छॾी आहे, ख़बर ई काई कान्हे। जेको अचे थो वंड उहो अमीर खाईंदा आहिनि, असां ग़रीबनि जो अहिड़ो ई हाल आहे। असांजो आलमी ॾींहुं आहे मज़दूरनि जो, असांखे इहा ख़बर न आहे त को असांजे हक़नि जो ॾींहुं आहे। असां मज़दूर माण्हू पंहिंजी महिनत मज़दूरी में पूरा आहियूं, 400 ॾियारी कमायूं, पूरी कांदी पए। 30 वारी शइ 190 में पिया वठूं। करूंडी में को पुछण वारो न आहे। दुकानदारनि जूं पंहिंजूं मनमस्तियूं आहिनि, वठो त वठो या हलो बाबा। सो इन करे हाणे कहिड़ो असां ॾींहुं मल्हायूं या पेट जी कयूं साईं। आहे त मज़दूर तबिको ई आहे जेको हिन गवर्नमेंट हिन पीरियड में पीसिजे थो। हिकु मज़दूर जी आम ॾियारी 400-500 रुपया आहे। आम मज़दूर जो ख़र्चु आहे 1800-1000 रुपया। पर मां एतिरो ज़रूरु चवंदुसि त ग़रीब मज़दूर जेकॾहिं 500 कमाए त छा बीमारीअ में इलाजु कराए, छा पंहिंजे बचनि जो चरखो हलाए, छा पंहिंजा ईदे मशाले को लटो कपिड़ो वठे, या पंहिंजे के मर्ज़ी जे ज़िंदगीअ में के मफ़लूज आहे त हिन टाइम मज़दूरी आहे, बेवस आहे त हींअर मज़दूर आहे। मज़दूरनि जो डे आहे जेको फस्ट में मज़दूरनि जे लाइ मल्हायो वेंदो आहे। त मज़दूर शइ कहिड़ी आहे, अॼु ताईं पाकिस्तान में इहा सम्झी कोन लॻियो आहे त मज़दूर छा आहे, पंहिंजे मज़दूर जी हैसियत छा आहे, मज़दूरी छा थींदी आहे। हिननि माण्हुनि खे इहा बि ख़बर कोन्हे त मज़दूरी कबी कीअं आहे, उनजी रिकवरी छा थींदी आहे। वीचारनि खे ख़बर बि न आहे त को अॼु असांजो ॾियारो आहे। इन्हनि खे इहा ख़बर आहे त असांखे 400 या 500 मिलंदा, अटो ऐं वठी गिह खंडु चांहि वठी वेंदासीं।